चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स ये खबर हाजी के कल खड़ाया है वहीं जेड़ा तेरो बाकायदा उन वजाए ये भागा हाजी के वजायो थई हाजी आया तोला जो डंको हई वजायो थई से नमूनो पियो करे पुछे वो लख में बुढ़ियूं घणी वई ने जे कॾहिं बुढ़ियूं ॻणाया मूंखे ख़बर कोन लख में बुढ़ियूं घणी वई ने पाए पोछा ॾाका ॿधी चढ़ी वियो मांसे उहो ॾाणे मां हो ॾाणा उहो ॾाणे मां हे ॾाणो असल में फैनी है मांसे अरे रे भागा अंधो है छा अरे पानी छो तो वनी परते थी ने भागा मैटे पिटला से पानी छो पियो नी अरे घणा ॾींहं थी विया अथव वेता न आयो धप करे विया हो इन्ही जे करे मां जो पाणी जा ॿ छंडा मुंहं में हणा न चवंदा आहिनि त छंकार करण सां पलीती ख़तम थींदी आहे मतिलबु तव्हां बि गैरत ने गोता खाओ तुंहिंजो मतिलबु आहे त असां में गैरत न आहे गैरत अथव पर उन जो इस्तेमालु करणु तव्हांखे कोन थो अचे मिलल चैंपल खणी ॾे इहो चप्पल जो गैरत सां कहिड़ो वास्तो अरे मां थो तोखे ॿुधायां त गैरत ऐं चप्पल जो कहिड़ो वास्तो आहे किसनी कंहिं जाइ जो हरू भरू थो मुंहिंजो मीटर शाट करे मीटर शाट थी वधी मां बि चवां वधू पियो कढी अरे हाणे बस बस दिवड़ा थियो कठा हाणे ॻाल्हि ॿुध अरे कीअं बि कर कुझु बि कर हाजी लकुड़ खां 1 लख रुपयो कढणो आहे कुझु बि थी पए करा ओ डेटा अरे काथे आयो मरी लियो छा आयो 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 जी अरे डेढ़ इंसानो मां केर हाँ तो हाजी लकुणा हाजी लकुड़ माना हाने आई खाना ॿी ॻाल्हि इहा त हिन मन ते मां भिटाई साहब जी दरगाह कान ॾिठी आहे तव्हां मूंखे पुट हाजी कीअं था चओ माण्हू था चवनि माण्हू जेकॾहिं तव्हांखे चवंदा हाजीअ खे थुकू हणो पोइ हणंदो न न न या फुकुनि जी बेइज़ती आहे ॿी ॻाल्हि इहा त राति मूंसां गॾु हलो गॾु काॾे गॾु सम्झाए उन जाइ ते हलो जिते मां पंहिंजी बनीअ जा ऐं मॉल मिल्कियत जा कागर दफ़न करे आयो पैसा ज़मीन में पूरा अथई अरे हा लख जी लानत हुजई कंहिं ते वरी ठोकई सेठ हिन अल्लूअ छोरे दे बाबा कारा मुंहिंजो ॾोह अरे छोरा ॿुधो कोन अथई कंदो हिकिड़ो आहे लोड़ींदो ॿियो आहे अरे मां त इहो थो चवां त तो जेको इहो लानत जे लफ़्ज़ खे तूल ॾेई डिघो कयो आहे इहो न अल्लूअ जे कद खां वधीक आहे सेठ ॻाल्हि ॿुध जे सम्झी वई त पोइ दिलि में न कजांइ हा कया यार तूं बि सही थो चए राति जो बेगाहो वक़्तु सम्झ में नथो अचे त कागर किथे दफ़न कया अथनि बसि इहे पधरो उते मिड़ई खॾ खोटे खणी उते आयो मान ॿियो बि यादि अचे थो त उते वणनि जो बि मिड़ई झुगटो ॻाल्हि वञे थी संझ खां चिड़ंदी त आख़िर वो किथे भूलिया झुगटो बि हो हाजी साहब ही त हूअ ॻाल्हि थी वई मुयूं सहायो था बाक़ी कंहिंखे पढ़ण आयो कोन था अड़े जेको मूंखे कारो मुंहुं पंहिंजो करिणो त कयुमि यार मूंखे त हाणे इन ख़ौफ़ अची वियो आहे त जिते उहे मूं कागर पूरिया आहिनि त को तव्हां कढी न वञे हली हुनजी जांच पीच कयूं
लेकिन ॻाल्हि त ॿुधो हाजी तूं पाण तो चवे त जिते पैसा मूं पूरे आणू उहा जॻह मूंखां विसरी वई आहे त पोइ हाणे कीअं ॻोल्हींदे ॿुध इहा जॻह नूर अलाए भूर वारनि जी बनी आहे न उते न हलंदासीं हे थोरो जांच वाच वठंदासीं मथां लभी पवनि रात जो छो ॾींहं जो हलूं न रात जो हलंदासीं त माण्हू अलाए छा सम्झंदा काड़ा कसम से कोन आहे ही वाकई तो असली पुट भाई साहब ॻाल्हि ॿुध जेकॾहिं ही सेतो सियाणो ऐं दाना शातिर हुजे हा त पोइ मुंहिंजो पुटु न हुजे हा ही बेवकूफ़ आहे सम्झ न मुंहिंजो पुटु आहे सही पोइ पक सम्झ न त तुंहिंजो ई त पुट आहिनि ओ बेवकूफ़ जा पुट जॾहिं हाजी साहब राति जो मिल्कियत दफ़न कई आहे त राति जो ई ख़बर पवंदी न त मिल्कियत कहिड़े पासे पूरियल आहे जे ॾींहं जो हलंदासीं त नूरल भूरल वारा ॾिसी छॾंदा त भई राति जो हलूं त पंहिंजा ॿूथारा ॿधी त मिल्कियत ॾिसंदासीं किथे पूरियल आहे पॉइंट बिल्कुलु पॉइंट हा इहा बि वाह जी ॻाल्हि कई अथई अरे ख़बरदार केरु आहियो ऐं काॾे पिया वञो ऐं ॻाल्हि ॿुधो ही रिढ जो बच्चो रेड़ी में कॾहिं किथां ॻाल्हियो हाय साहब ये रिट जो बच्चो न आहे मुंहिंजो बच्चो आहे अच्छा त तूं रिढ आहीं खबरदार ख़बर करे त उन तुम ठोके इखरा का सजन है पो तू ठोका के मुंह ठो हल तूं ई ॿुधा आधी राति जो रिढ जो बच्चो कॾहिं किथां ॻाल्हियो अंधो ही जो अंधो न आहियां रोशनी साइकिल जरा दो ना थी अखियों फाड़े ॾिस ये तो केर सारे बच्चो नजर न तो जाए ॿुध आहे त इंसान जो बच्चो पर थोरो खुटल खुटल थो लॻे असुल में मसलो इहो त मुंहिंजे पुट खे कम ते खाइण जी ॾाढी बुरी आदत आहे ट्रालनि ते चढ़ी कम ते पटींदो आहे खाईंदो आहे ट्राली मथां चढ़ी अथसि इन करे छोरो अधु थी वियो अच्छा अधु थी वियो अधु अरे बाक़ी अधु किथे आहे असुल में छा त जॾहिं न अधु थिया त अधु डॉक्टर वटि पियो आहे पेट खणी थिया जो असांखे डॉक्टर चयोसीं वठो मोटाए चयो त भई गॾे हिकिड़े इंसान ठाहींदासूं ॻाल्हि ॿुधो मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे तोखे बाबा इहा ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी जेसिताईं सम्झी तेसिताईं जेको हो ॿियो अधु अस्पताल में पियो न उन मां ॿी मुठी निकिरंदी पोइ हीअ मुठी कहिड़े कम जी यार अजीब केस आहे अरे अजीब ॻाल्हि छा हे फ़िलहाल ही माण्हू न आहे सम्झ ब्रीफ केस आहे जॾहिं अधु अधु सां मिलंदो न तॾहिं पूरो इंसान थी वेंदो ऐं पोइ पूरो कयोसि न बाबा तूं जॾहिं जान छॾी दे त असीं वेंदासूं ई अधु सां मिलंदो न हा त वञो कहिड़ो कयो वञो वञो अरे हल कहिड़ो इहो कारो छा आहे कारो 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 डॉक्टर आहे जेको अधु गंढींदो इन करे ज़ाल खे चयमि त कारो डॉक्टर थी न वञे अच्छा 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 हलो हलो वञो वञो महिरबानी साहब महिरबानी अजीब मसलो आहे अधु माण्हू हिते अधु माण्हू अस्पताल में इहो जीरो माण्हू कीअं हूंदो अधी अञा तू जागी वेठी थी चुप करे सुम्ही रहो जेकॾहिं आयो त पाणे दरवाज़ो ठड़काईंदो ना दी मां ये कोन थी सुम्हां मां सुम्हां थी त मुंहिंजा छिरक था निकिरनि तुंहिंजा छिरक था छॾनि अचे मूंसां गॾु सुम्ह हलिया अच तोसां सुम्हणो हुजे हा न त मोए खे इलाज कोन कयां मोए खे मुंहिंजी परवाही कान्हे परवाह अथसि थी सघे का वीचारे सां मजबूरी हुजे ॿी कहिड़ी मजबूरी हूंदसि इहो तो वारे गुंदड़े हुनखे रोकियो हूंदो ॿियो कहिड़ो हाथो फाटेसि ना दी न मुंहिंजे मुड़ुस ते अजायो इल्ज़ाम न हण हुनजी पंहिंजी दिलि कोन चवंदी हूंदी अधी हूअं ई बि असां मां हू बेज़ार आहिनि बसि ॾे वठि जी मिठी थियल आहे तॾहिं ऐं तूं त सफ़ा आपे मां निकिती थी वञी मुंहिंजे उबते जो मुंहुं में साह अथई बाक़ी तो वारो तोखां फिरियल आहे त उहा अलॻि ॻाल्हि आहे न न सफ़ा अहिड़ी ॻाल्हि बि कोन्हे का ॾिठई न होॾां बि नथी थी होॾां बि नथी थी वतेंदी फिरंदी हाणे माठ करे तूं सुम्ह मां जेतिरो इंतज़ारु करे सघंदसि कंदसि आदि तुंहिंजी मर्ज़ी मूंखे वरी सुभाणे जागणो पवंदो इहो सुबुह तो एॾी ॼारी थो हणे पोइ मूंखे सुम्हण ई कोन थो ॾे तुंहिंजी मर्ज़ी मां सुम्हीं थी अॼु राति जे उबतो न आयो न त सुभाणे अहिड़ो हशर कंदीसांसि सॼो राॼ ॾिसंदसि मोह वाइदो करे फिरी वियो आहे वाह 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 हा दा मानी मज़ेदार आहे भाॼी वाह जा हा मलाई वाजी भाॼीअ में ॾाढो ज़ाइको आहे
हिक जो सॼी करामत आहे। इहा दी मांधाणी जे हथ जी शीरी आहे जेका भाॼी में अची वई आहे। अदा हर रोज़ न भाॼी असांजी सालू अहिड़ी ठाहे न त असां 5 जी जाइ ते 10 मानियूं चट करे वञूं मथां चढ़ी। वरी हे कहिड़े में भागे मानी अटे मूंखे फोन कई। ॾिसो ॾिसो हे पिकेला हा हा हलो अदी ॾिठई न रात बि न आयो उबतो मूं आसरे में सॼी रात अख बि न आयाई। अदी मूं तो तोखे चयो चुप करे सुम्ही रहो, ईंदो पाणे दरवाज़ो खड़काईंदो। अदी ऐं दरवाज़ो खड़काए खड़काए हलियो वञे आ त पोइ अहिड़ो बि सदोरो कोन्हे को जो घर ताईं अचे या ऐं मोटी वञे या। दर बंद हो त भित बि टपी अचे या। आहे बि बांदर जो पुट जो भित टपी अचे आ। डिॼणो आया दी डिॼणो सोचींदो त भित टपंदसि, चौकीदार चोर समझी गोली न हणे। अदी ॼाण पोता अचने घर त पुछूं था त रात घर छो न आया। अदी मूंखे शक आ, शक छा पर पूरी पक आहे त तो वारे मुड़स सुबते जे करे मुंहिंजो मुड़स उबतो घर न आयो आ। अदी उबते कॾहिं सुबते जो चवण कयो आहे जो हाणी कंदो। अदी तू बि हिते मां बि हिते, जे इहा ॻाल्हि ईअं न थिए न त तुंहिंजो मुंहुं मुंहिंजो मोचड़ो। हा इहो वरी छा चई, छा थी चई? अदी उबतो करीस, उबतो त तुंहिंजो मुड़स आहे, मां भला हुनखे छा कयां? उबते खे उबतो न कर। तौबा तौबा ओजा का ख़राबन। अरे हाणे चङो चङो मानी था खाऊं, तूं फोन रख फोन। छा थियो आहे? ख़ैर त आहे? ऐं चऊं पिए त घर पहुचण जे लाइ असां न आहियूं, तव्हां ॿई भाउर अचे असांखे ॿनी था खणाए वञो। आई रे एतिरो कुझु थी वियो आहे, तव्हां हिते वेठा मानी था कयो। मां चवांव थी उथो उथो वञो, असांजे ॿाहिरनि जो बिलो कयो, पेली उथो। जेसि ताईं तव्हां मानी पूरी कयो तेसि ताईं भले असांजो भाउ पूरा थी वञनि। हा हा ए छा था कयो, मानी खाइण त ॾियो। हलो हलंदा हेॾे पाणी पाणी तो ॾिसी थो हथ धोअण बि नथा ॾियनि। हलंदा हथ बि चटींदा था हलूं पाण ॿई। हलिया वञूं था। वञो वञो तकड़ा वञो। या अल्लाह असांजे ॿाहिरनि ॾे ख़ैर कजाए। अलाह साईं अलाए छा थियो हूंदो। अरे वाह हाजी साहब वाह, असां त तोखे सियाणनि जूं अबू सम्झंदा हुआसीं, पर तूं त बेवकूफ़नि जो बि बादशाह निकिती। बादशाह हैरत आहे हाजी साहब, जिते तू लखे रुपया जी ताकत पूरी आहे उहा जगह तोखां विसरी वई। तोखे पप्पा जे पीउ जी बि ख़बर कोन हूंदी त तुंहिंजो पीउ कहिड़ो हो। अरे ॿई ॼणा मुंहिंजो लाटू वांगुरु मथो न फेरायो बाबा, न फेरायो। मूंखे त पूरी पूरी पक आहे त जिथे उबते ऐं सुबते वारनि जी ॿनी आहे न, सभु कुझु उते पूरियो। भाई साहब शक न कर सफ़ा पक कर। हरू भरू शक जे बुनियाद ते परवा झूपड़ा ठाहींदे त बीच में पवंदई। ॿियो न भला निशानी तौर छेड़ो रखे अची आ उते। जेकॾहिं तोखे माल वारो छेड़ो न पए मिलियो त पंहिंजो छेड़ो लाए अची आ उते। घटि में घटि नासूं हणंदा उते पहुची त वञूं हा न, ऐं खज़ानो हथ अची वञे हा। अरे कारा कारे जा पुट ओॾी महिल तकड़ बि हुई ऐं ऊंझ बि हुई, ऐं ख़बर अथई जे पोयां कुता बि पियल हुआ पोयां। बाबा कुत्ता आया, भला कुत्ता घुराए हुननि जी जासूसी करायूं। कुत्तनि ते ख़र्च कयां, तुंहिंजी मर्ज़ी इहा आहे। बाबा जेकॾहिं मुंहिंजो मुफ़्त में कमु थिए त पोइ ख़र्च छो कयां बाबा। जेकॾहिं खड़ ते मूंखे खीरु मिले त मेंह धारण जी कहिड़ी ज़रूरत आहे बाबा। हाणे हीअं थो कयां जो तुंहिंजे ॻिचीअ में गटु विझी कुते वारो तोखे नूस नूस कदो सिंगराईंदो हलां ऐं उन सॼी जॻह ते हली पहुची पोइ ठीकु कोन थींदो। हा बाबा तुंहिंजे पुट खे कुतो रचे, जॾहिं मूंखे कुतो रचे त तूं मुंहिंजो छा चई? अरे बाबा हाजी साहब जो दिमाग़ पंचर थी पियो आहे। लखे रुपए जी ज़मीन ईअं वई हली, हाणे पियो तो धुकनि जा दुहल वॼाए। बाबा ज़मीन साॻी आहे, हाणे कुंडाई पासो कहिड़ो आहे इहो वीचार करो, सम्झी? हाजी जेसी ते पक कंदे तेसी ते इहे तोरा कागज़ गुम थी वेंदा, उनजी ख़बर ई कोन पवंदी त दस्तावेज़ काॾे विया ऐं नोट जूं दस्तूं काॾे वयूं। हा बाबा सही चवंदा न त तकड़ कमु शैतान जो, तकड़ करे हरू भरू मूं पंहिंजो कमु ई विञाए छॾियो।
हिकिड़ी सट में सुञियूं थी वेंदुसि इहो त मूं कॾहिं सोचियो ई कोन हो करा। सुंजो तॾहिं थींदे जॾहिं इहा मिल्कियत गुम थी वेंदी। हाणे तूं हिकिड़ो कमु कर, इहा ज़मीन नूर भुल खां ख़रीद करे ऐं पोइ ट्रैक्टर घुमराएसि। ट्रैक्टर सभु कुझु ॿाहिरि निकिरी ईंदो। सम्झई मुंहिंजी ॻाल्हि? सलाह साईं, वाह जाॾी हीअं जो करे घरोड़े जो ॾिए घेरटनि में अची वञी थके ई खोड़ में। काॾी काॾी मुआचे लोॾे तो वञी घर जो कमकार केर कंदो? आई आदमी मूंखे रोज़ी करण ॾे, मूंसां गेल न कर। छाजे लाइ मूं गेल कई आहे? घर जो कमकार थी चवई त तप चढ़ी तो वञी। ऐं मुंहिंजी तप त तोखे थो चढ़े घर संभालण खां। हाणे मां हीअं थो कयां, कमु कयां तो हिकिड़ो छोलनि खे तो हारियां हिते, पोइ घर जो कमकार थो कयां हिते बि होका थो ॾियां। छोला वठो छोला, ओ मुंहिंजे घर में अची छोला वठो छोला। शर्म कोन थो अचे, ॿुधी कोन थी मरी। हाणे घणी धाप न कर, खण छोलनि जो थाल निकुर ता न त हणी न लोंदड़ी वारो धक। मूंखे तूं धको ॾींदी आहे, मुंहिंजी लोंदड़ी भॼंदी आहे। पिटे पिटे पारू पटींदोसि, पिटे पिटे हरू भरू पंहिंजे हथनि सां मौत भर मुड़ुस थी वञे। मिठाइयूं विराईंदसि मिठाइयूं त मादी माड्रे मजा मुड़ुस मां जान छुटी। तोखे ॿियो ईंदो छा आहे? हवा ई न हवा, पाण सां गॾु धूड़ त खणी ईंदी आहे न। बाचूअ खे चकर में फिराए पाण त हली वेंदी आहे, पोइ मां गोल गोल पियो फिरंदुसि। इन करे चवां थी त इज़त वारो न आहे न त इज़त वारनि जे पाणे में रहो। चङो चङो हाणे तूं त हल निकुर। वञा थो पर मूंखे घणो न सताईंदी कर। जेको न मूंखे आज़ारियो अथई, ऐं जेकॾहिं मुंहिंजी आहा लॻई न वतंदी 3 दॿो खपाईंदी। सिपाही कहिड़ो पासो वठिणो अथई? या साॼो वठ या खाॿो वठ। अरे ॿुध, मूंखे तुआरो पासो वठिणो आहे। मूं वारो पासो? पर छो ख़ैर में? अरे पुछई थो त लकिड़ो वारे ते आयो हो। मूं त कोन ॾिठो। ॿुध, तूं 24 कलाक वारे ते हूंदो ई न। 24 कलाक माना घणा थिया? अरे मतिलब त सुबुह ऐं शाम हूंदो ई न। अरे सुबुह शाम छा, मां मंझंदि जो बि हूंदो आहियां। वॾी ॻाल्हि आहे, पोइ बि तोखे ख़बर कान पई त लकिड़ो अचे थो या कोन थो अचे। वहेड़े वाह, मुंहिंजे ख़्याल में कोन ईंदो। अरे तुंहिंजे ख़्याल में छो न ईंदो? अरे ख़्याल में त आशिक़नि खे माशूक़ ईंदा ने। हक़ीक़त ॿुधा त वारे ते अचे थो या कोन थो अचे। न न, वारे ते कोन ईंदो। ऐं अलाए केतिरा ॾींहं थी विया अथसि कोन थो अचे। ॿुध, पक थी त कोन ईंदो आहे? हा हा, पने ते लिखी ॾे। ऐं फ़िलहालु तुंहिंजो पन्नो कोन था विञायूं, पर जेकॾहिं मूंखे ख़बर पई आहे त लकिड़ो वारे ते अचे थो ऐं तो मूंसां कूड़ आयो आहे, छो जो तोखे ख़बर न आहे त मुंहिंजो नालो आहे सिपाही सरोटो। मां अहिड़ो ॾींदुसि मरोटो जो असुल पढ़ियूं बि विसरी ॾींदई। एलसी दाख़िल करे अंदरि कंदो सही ऐं अहिड़ा सचूं हणंदो सही, अहिड़ा सचूं हणंदो सही, असुल कूड़ ॻाल्हि खां पासो कंदे। छा ॿुधई? वाह जो फाथो आहियां, होॾे पाणी हेॾे बाह। हाणे वञा त वञा काॾे? लॻे थो त पंहिंजी कहाणी हिते ई पूरी थी। ट्रक काहे चुड़िया बि छा थियो आदा? ख़ैर त आहे? छा थियो हिननि खे? ओदी हिननि खे राति बनीअ ते जिनल झटको ॾिनो आहे, सो हिननि जा हाल हीणा ऐं सूर बीड़ा लॻा पिया था। अदा ही सियाणा टीणा थी विया अथई। टीणा थी विया आहिनि मतलब? अदा असां हिननि खे घर अचण जे लाइ राति चयो, पर ही कोन आया ऐं हींअर हथ जो ड्रामो करे मड़ी चवंदा मोचड़नि खां बचूं। चङो चङो, हाणे हली तव्हां आराम कयो त असां तव्हांजे लाइ कोई अहिड़ो माण्हू ॿधूं जेको तव्हांजी हिन बेचैनी ऐं बुखार जो इलाज करे गोॾ ॿधी। नूर बटारे जो कसम सां कूड़ न थियणो। पूरा 2.5 दिन हुया, 2.5 दिन। हाणे लॻे थो कूड़ थियणो। चेक कर। अदा वाकई में हिननि खे बुखार आहे। हलो हलो लेटो। लेटू छो? केड़ा अच्छा गॾ मतलब अच्छा लेटू ता अच्छा जो इलाज कंदो। इलाज त थींदो पर सिधा थी सुम्हो त सही। अद नूरल बुरल कुछ भी कयो, कीअं भी कयो, अल्लाह के मनियो। असां सां गॾो बनी ते भी पढ़ाई करायो जे जिनन जो असर खत्म थी वञे। हाँ, सब कुछ कयूं था, मथो चढ़ी
पर तव्हां थोरो आराम कंदो न ओ निंड करण खां पोइ उथंदो न पोइ तव्हांजो दिमाग़ मथां जाइ थी अची वञे। हा द सुबत हल पर सुबत जे मथां छा तसवुरु रखिजो ऐं मुंहिंजे मथां 3-4 एयर कूलर हलायो। हा हा तव्हांजो सभु कुझु बंदोबस्तु थींदो तव्हां हलो त सही अचु सुबुह था वठी वञी जज़ाउनि खे हाँ। ईअं था फरमाइशूं कनि जहिड़ो हिन जो पीउ असांखे किस्तुनि ते घर ठाराए ॾे। ॾिस त सही न सिधो कयो हिननि खे मथो चढ़ी। बाबा केसी ताण हिते मीरल जी महिरबानी सां रहंदासीं त वापसि ॻोठ बि त हलणो आहे न। हा लू असल में मूंखे बि इन परेशानीअ वरायो आहे। असां हाजी साहब जी हकल ते पंहिंजे मथां परेशान जी बीमार ठाहे छॾी आहे। हाणे इहो सोचणो आहे त इहा छिप पंहिंजे मथां कीअं तरंदी। लॻे थो जेल में सॼी उमिरि इहा चकी पीहणी पवंदी। हा बाबा मां पू जवानी न पंहिंजी जेल में नथो गुज़ारणु चाहियां। अरे अरे हलू मां पंहिंजी ज़िंदगी जा बक़ाया साल जेल में कटणु नथो चाहियां। त पोइ छा कजे? छा वरी छा कंदासीं? वताए फ़क़ीर जे रीत सां हलणो पवंदो। ॿुध जे पासे घड़ाई हूंदी न पाण उन पासे हलंदासीं। मतलब इहो त असीं पुलिस जो पासो वठी हाजी लकुड़ खे अंदरि कराईंदासीं ऐं इन सां पुलिस जे मथां बि थोरो थी वेंदो ऐं नूरल भूरल वारा बि असां मां राज़ी थी वेंदा। बाबा हाजी लकुड़ त ॻरी पाल्टी आहे हू त पुलिस मां जान छॾाईंदो पोइ असां हाजीअ मां जान कोन छॾाए सघंदासीं। सवलो तरीक़ो आहे असां हाजी खे चवंदासीं त पुलिस असांखे खंबे खणी वई ऐं अहिड़ो सट कोन ॾिनो जो असांखे सचियूं करणियूं पइजी वयूं। पोइ इन चवण सां हाजी वटि बहाल थी वेंदासीं। अरे हाजी मां बहाल थियणु ज़रूरी न आहे फ़िलहाल हुन मां जान छॾाइणु ज़रूरी आहे। उन खां पोइ असां को नओं सेट ॻोल्हे वठंदासीं। हा पोइ सही आहे त हल पुलिस वटि पोइ सभु सचियूं कयूं था त पोइ हाजी जे चवण ते त असां कहिड़ा कहिड़ा कारनामा कयासीं। ए माठ करे टक्कर में किथे फिल्म उबती असांजे गीचे में न पवे। इन करे इहो सोचणो पवंदो त किथां शुरू करणो आहे ऐं किथे ख़तम। मसालेदार बाकरे वातुड़ा खान ऐं छोला बियो खपाई मतलब अञा मेला बंदि अरे सिपाही सुनोटा सोहणा मां तोखे छा ॿुधायां कहिड़ो ज़ुल्म आहे मूंसां। मुंहिंजी ज़ाल त मूंसां ताल थी करे ताल असुल बंदूक जे घोड़े ते पैर रखियो वेठी आहे चवे थी मेला न आहिनि त छोला खपा। तूं ई खणी ॿुधा मां नाज़ुक ऐं नफ़ीस माण्हू छा कयां। हैरत आहे यार वातुड़ा खान तो मर्द माण्हू खां ज़ाइफ़ा ज़ोर थी वई आहे। मर्द माण्हू ओ सुनोटा खान अॼुकल्ह चङा भला माण्हू 5 सालनि जे अॻियां सफ़ा ज़ीरो अथई ज़ीरो। मां त हूअं ई चाल चलत में ज़ीरो हुअसि उहा बि मुंहिंजी ज़ाल मूं त आई पई आहे जीअं लाहीअ ते पाणी। पर मां बि छा कयां मां त घणा ई ज़ोर ॾियां थो पर वाट ते मुंहिंजी हवा निकिरी थी वञे इन मुंहिंजो कहिड़ो ॾ। ॿुध हवा निकिरी थी वञे पंचर ई छा हिकिड़े हंधा पंचर हुजा त ॿुधाए मां त हेॾां होॾां हंधा हंधा पंचर लॻी पई आहियां। मूंखे न पाणी वारे ट्रप में विझंदे त रुगो बुलबुला निकिरनि था। मुंहिंजो त सॼो ट्यूब ई ख़राबु लॻो पियो आहे। यार ॻाल्हि ॿुध चओ पंहिंजी क़िस्मत खे आऊं छा थो करे सघां। बसि अदा मूंखे ज़ाल मैचिंग वारी न मिली बाक़ी जेके ॾिसंदे न त कमु लथो पियो अथई जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस। ऐं मिसाल जीअं भला ॾिस न उबते सुबते जूं ज़ालूं ऐं नूरल भूरल जूं ज़ालूं जोड़ पाण में लॻनि था। हा वातुड़ा तूं बि सही आहे पर तूं बि कोशिशि करे मतां तुंहिंजी ज़ाल तोखे सम्झी वञे। हा पर मूंखे लॻे कोन थो। असांजे भाइरनि खे त हथ सां बुखार ॾियारिया आहिनि। बुखार जे कॾहिं हथ जे ॾियण जी शइ हुजे हा त पहिरियां मां इहो टीहड़ तप तोखे ॾियां हा। हींअर ताईं 15-20 सवड़ू पियल हुजनि हा ऐं थुरड़ी पई लॻई हा। गर्मीअ में बि सी वरतल हुजे। थोरो पंहिंजो बि ज़हन वेड़ायो त असांजा भाइर हथनि में हथियार खणी पहिरें ॾिण जहिड़ा आहिनि सही। इहो कमु कंदे न डपु थो थिए न त ॿियो कहिड़ो सवलो कमु कंदा। वाह में घुटू वञंदा हिक ॿिए जे मथां चढ़ी बसि बाबा इहो तो फ़ैसिलो करियां त वातुड़े वांगुरु रही विरननि जा रवा पाइनि ऐं पोइ तन मेला कमाईंदा। वरी ॻाल्हि त उते आस्थानो वञी पाण ठाहियो अथनि बाल्टियूं कौरा पाटड़ा अलाए छा जो छा हथ कया अथनि। ओॾी महिल त तव्हां कोन पई पुछो त असांजा भाउर नाज़ुक आहिनि अॻड़ियुनि जा ठहियल आहिनि। अदा हाणे छॾ में अॻड़ियुनि जे गुॾनि खे असां राति चौकी पंहिंजी पाण ॾींदासीं बसि। हा ईअं ई सही आहे
पर हिकिड़ो ॿियो बि कमु कयो वरी कहिड़ो कमु कयो असांखे मोकलड़ी ॾियो त वञी पंहिंजे बीमार भाइरनि जी ख़िदमतूं कयूं हाँ 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 ख़िदमत थियूं कनि भाउरनि जूं हाँ निधड़क आहिनि छा उते जो असांजूं ॿई भेणूं हुननि वटि आहिनि त हाणे ने बाबू जे करे ओॾे वेंदव त असांजी ख़िदमत ते केरु कंदो दानूरल हिननि वरी कहिड़ी पछड़ी शुरू कई आहे नई पछड़ी त पोइ शुरू थी हुई जेकॾहिं तव्हां असांखे पंहिंजे भाइरनि ॾे न वञणु ॾिनो त हा छो जो तव्हांजी भेनरुनि में त लछड़ी कोन्हे जो असांजे बीमार भाइरनि जी का ख़िदमत कनि उन्हनि जे मथां बीहनि उहो दा हिननि ज़िद कयो आहे न ते ज़िद तां कॾहिं बि कोन मुड़ंदू छॾीन ते वञी उते पंहिंजो इहो शौक़ु पूरो कनि असां लाइ अॼु सर्दी ऐं गर्मी आहे न उहे असांजी ख़िदमत कंदियूं बसि अगरि तूं चवीं थो त ठीकु आहे भली वञनि वञी पंहिंजे भाउर जी देखभाल कनि बाक़ी असांजो पोइ नसीबु अदी असां तयारी कयूं हिननि जी गोपी किरोध पयो हलंदो अदा हे भली वञनि भली पर अॼु सर्दी ऐं गर्मी खे घुराइण जी का बि ज़रूरत कोन्हे उहो बि एॾियूं हद हराम आहिनि जो हिते वेठियूं हुजूं खट ते चढ़ियूं घर जो कमु वरी बि तोखे असांखे करिणो पवंदो गोॾ ॿधी न दा अधी गुलज़ार गर्मी ऐं असां वारी भेण सिंगार सर्दी जेको आहे न घर जो कमकार हाणे सिखी वियूं अथई जेकॾहिं न असां ॿनीअ ते वेंदासीं त असां वारियूं भेनरूं घर में वेठियूं हूंदियूं घर खाली कोन हूंदो बसि ॿियो हा सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।